महेश्वरी नौजवान फोरम पारां 23 अगस्त 2025 ईस्वी ते महर घर लियारी कराची में लेक्चर सीरीज़ जो पहिरियों प्रोग्राम कामयाबी सां मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जो इन्वान हो इंसान ऐं मज़हब जी इर्तिका, जेको वाहिद बख़्श नाले जो एडवोकेट हाई कोर्ट सिंध पेश कयो हो। फोरम जो मक़सद नौजवाननि ऐं इल्मी सोच खे हथी वठाइण, समाजी, सियासी ऐं सक़ाफ़ती मसइलनि बाबति शऊर उजागर करण ऐं मोबाइल फोन जी बेजा इस्तेमाल खे घटाइण लाइ अहिड़ी क़िस्म जा प्रोग्राम ऐं लेक्चर मुनज़्ज़म करण आहे। हिन अॼु वारे लेक्चर में शागिर्दनि, सियासी कारकुननि ऐं समाजी दोस्तनि वॾी अंग में शिरकत कई ऐं उनखे हिकु मुस्बत ऐं फ़ाइदेमंद क़दम करार ॾिनो। महेश्वरी नौजवान फोरम सिंध जी मुंतज़िमिन चयो त अहिड़नि प्रोग्रामनि जो सिलसिलो मुस्तक़बिल में भी जारी रखियो वेंदो, जीअं नौजवाननि खे इल्म ऐं बहस मुबासी वसीले अख़्तियार बणाए सघिजे। मांखे 40 साल लॻा त मां जिन्सूं कटे कयां, इहे जिन्सूं वजूद में कीअं आहियूं। छा असांजे इनामी किताबनि जा ॻाल्हि पहिरियां न ॿुधाई हुई त असां इन्हनि जोड़नि खे पाण में मिलायोसीं ऐं पोइ उन मां असां वरी ॿियुनि शयुनि खे वधायोसीं। इशारो ॾिसो, को बि माण्हू फिलासफर इशारो ॾींदो आहे। 2011 जे अंदरि जॾहिं इहो वर्ल्ड ट्रेड सेंटर वारो धमाको थियो, उन खां पोइ डान अख़बार में हिकिड़ो कालम आयो त हिकिड़े अंग्रेज़ 2007 में चयो हुयो अमेरिका जे अंदरि हिकिड़े वॾे वण ते 2 काव वेहंदा ऐं पोइ वण हिकु झटके सां किरी पवंदा। उन खां पोइ पूरी दुनिया में मारो मारी शुरू थींदी, तहलका थींदा, वटसप थींदी, तूं वटि घणो मूं वटि घणो ऐं पोइ उनजी खस पवंदी। इहा शइ पहिरियां इंफॉर्मेशन कोई ऐं उहा साबित थी वर्ल्ड ट्रेड सेंटर तबाह थियण खां पोइ हर जॻह ते कहा करे दुनिया में कहा तूं बि ग़लति, तूं बि ग़लति, तूं बि ग़लति, उनखे को बि चवण लाइ न आहे त तूं ग़लति। सो ईअं ई अगरि कची थी त शयुनि खे हाणे वजूद में आणिजे। मुख़्तलिफ़ मज़हबी किताबनि में जेके असां वटि मौजूदु आहिनि उहे चवनि था त छा तव्हां नथा ॼाणो, असां तव्हांखे पाणी मां